अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुख कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। जुडो में जमायत अहले हदीस ज़िला मीरपुर ख़ास ऐं ज़िला उमरकोट जो हंगामी इजलास अमीर जमायत अहले हदीस ज़िला मीरपुर ख़ास ऐं ज़िला उमरकोट नूर अहमद लाशारी जी ज़ेर सदारत थियो, जंहिंमें ॿिन्ही ज़िले जे नाज़िमनि तालका जे उहिदेदारनि उलमा करामनि शिरकत कई। उन मौक़े ते ही मुतालबो कयो त गुस्ताख़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहनवाज़ कुंबर नबी पाक जी शान में गुस्ताखी कई, पर हाणे इहो चयो वञे पियो त ग़लति सोहबत में हू दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हो। ये तमाम ॻाल्हियूं हिन खे बचाइण लाइ कूड़ो प्रोपेगेंडा आहे। क़ौम परस्त तबके जे हथां मुल्क खे तक़सीम जी साज़िश आहे। नूर अहमद लाशारी हुकूमत खां मुतालबो कयो त अहिड़े गुस्ताखनि खे लगाम ॾिनो वञे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नूर अहमद लाशारी चयो त असांजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमाल करण बंद कया वञनि। ॿी सूरत में असां पूरे मीरपुर ख़ास डिवीज़न में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। ॿिए पासे ज़िला मीरपुर ख़ास ज़िला उमरकोट जे तमाम उहिदेदारनि नूर अहमद लाशारी जी मुकमल हिमायत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।